आहे त तव्हीं क़तल छो थियो जहिड़ो सिंध जा माण्हू शौक़िया क़तल थियण था चाहिनि तंहिंजे करे चए थो त रैली की तहक़ीक़ात होगी ऐं उनखे मोटरसाइकिल जो ॾुख आहे त हिकिड़ी का मोटरसाइकिल सड़ी वई आहे तंहिंजे करे रहमान मलिक दहशतगर्दनि जे कातिलनि जी टीम जो हिसो आहे माज़ी में सिंध विराई हुन ऐं पीपुल्स पार्टी जेकॾहिं ईंदड़ 48 कलाकनि जे अंदरि 50 लख रुपया मुआवज़े ऐं 30 लख रुपया मुआवज़े जो इलाज न कयो ऐं जेकॾहिं पीपुल्स पार्टी उन्हनि ज़ख़्मियुनि जी परगोर न लधी हुकुमराननि जी सतह ते ऐं उन्हनि खे हेल्थ जूं फैसिलिटीज़ न ॾिनियूं वेंदियूं त ॿिए फेज़ में घारो हटड़ी बबरलू ऐं काज़ी अहमद वटां सिंध जा लखे माण्हू अवामी तहरीक जे मरकज़ी कमेटी जे कयल फ़ैसिले तहत उहे समूरियूं शाहराऊं ब्लॉक करे छॾींदा ऐं पाकिस्तान ऐं कराची जी सॼी शहर खे बंदि करे छॾींदा। वरी महिरबानी असदी बलीर साहब के टी से ॻाल्हाइण लाइ नाज़रीन अवामी नथा ॿारी में उन्हनि खे डिॼारियो कोन असीं कोन डिॼंदासीं सिंध असांजी आहे ही भले ॿारियूं मयो कनि ही भले ॿावी मए कनि ही भले असांजे माण्हुनि खे मारीनि खून कनि क़ौमूं पंहिंजे वतन लाइ लखे जानियूं क़ुर्बान कंदियूं आहिनि ऐं उन्हनि लखे जाननि जा नज़राना ॾेई जे करे वतन बचाए वियासीं त असीं पाण खे सुरख़ुरू सम्झंदासीं। वॾी महिरबानी आहे साहिब।